नाज़रीन, दुनिया की वरी में वरी इलेक्शन भारत की शुरू थी वही है, जेका 7 मरहलन से बदल है। सजी दुनिया जूं नज़रूं भारत की चूंडुनि ते आहिनि। हाणे भारतीय अवाम ते दारोमदार है तो वो इंतहा पसंद मोदी के चूंडनि था या वरी को एतमाद जोगो पसंद सियासतदान के चूंडनि था। इन हवाले से पेश है मुस्तफ़ा कोहाड़ की रिपोर्ट। भारत में 7 मरहलन ते बदल दुनिया के सब खां वडी इलेक्शन अज खां शुरू थी वही है। परडेई ख़बरू इदारे मूजिब भारतीय आम चूंडनि में अटकल 97 मिलियन वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करण जा आहिल आहिनि, जिन में 18 लख माण्हू पहिरियों भेरो वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। गुज़िरियल हिंदुस्तानी आम चूंडूं दौरान अटकल 61.5 मिलियन माण्हुनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। पार्लियामानी चूंडूं 7 मरहले ते मुश्तमिल आहिनि। पहिरियों मरहलो अॼु 19 अप्रैल ते, ॿियो मरहलो 26 अप्रैल ते, टियों मरहलो 7 मई ऐं चौथों मरहलो 13 मई ते शुरू थींदो। पंजो मरहलो 20 मई, 6 मरहले में 25 मई ऐं 7 मरहले में 1 जून ते पोलिंग थींदी, जॾहिं त नतीजनि जो ऐलान 4 जून ते कयो वेंदो। इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया मूजिब सॼे मुल्क में 10 लख खां वधीक पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वयूं आहिनि, जिन में 15 लख पोलिंग वर्कर्स मुक़रर कया विया आहिनि। रियासतनि जे 102 सीटुनि ते अॼु बि चूंडूं थी रहियूं आहिनि। तमिलनाडु में 21, उत्तर प्रदेश में मुज़फ्फरनगर, महाराष्ट्र में नागपुर ऐं मिनीपुर अहम हल्का समझिया वञनि था। हिंदुस्तान जे इलेक्शन कमीशन उन ई ॻाल्हि ते यकीनी बणाए थी त हिकु वोट बूथ हर वोटर वटि मौजूद आहे। उन्हनि जी राइश में 2 किलोमीटर आहे। भारत में वोटिंग जी ॻणप लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनूं इस्तेमाल कयूं वेंदियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त उन्हनि मशीननि खे रिमोट सां टेम्पर करण जो को बि इम्कान नाहे। मोदी हिंदुस्तान जे पहिरें वज़ीर आज़म जो जवाहरलाल नेहरू जिया मुसलसिल टियों भेरो जी उम्मीद रखे थो। यकीन आहे त हिन भारत जे पार्टीअ लाइ हिकु ॿी वॾी कामयाबी हिंदुस्तान खे 2047 ताईं तरक्की याफ़्ता क़ौम बणाईंदो। बीजेपी पंहिंजे हिमायत हासिल करे थी, ख़ासि तौर ते हिंदुनि खां जेके मुल्क जे आबादीअ जो 80% आहिनि। सभ खां वॾी अपोजिशन पार्टी राहुल गांधी हूंदो, जेको चूंड मैदान में हूंदो। नरेंद्र मोदी के चैलेंज करण लाइ 2 दर्जन अपोजिशन पार्टियुनि इंडिया नाले सियासी इतिहाद ठाहे वरितो आहे। भारत में हुकूमत ठाहिण लाइ 543 लोकसभा सीटुनि मां 272 सीटूं हासिल करण ज़रूरी आहे।